नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त तव्हांखे पेशावर मां ख़बर ॾींदा हलूं। बरतानिया मां केपी के ईंदड़ 3 मुसाफिरन में बरतानवी कोरोना वायरस जी तस्दीक न थी सघी है, जॾहिं त हिकु मुसाफिर जी टेस्ट बिना के नतीजे जे मिलण सबबि उन जा नमूना ॿीहर सुञाणप जे लाइ मोकिलिया विया आहिनि। सिहत खाते जे इख्तियार मूजिब बरतानिया मां वापसि ईंदड़ 4 मुसाफिरन में कोरोना वायरस जी सुञाणप नाहे थी, जंहिं में 3 मुसाफिरन जो तालुक पेशावर सां, जॾहिं त हिकु मुसाफिर जो तालुक एबटाबाद सां आहे। सिहत खाते जे इख्तियारनि उन मुसाफिरन में बरतानवी कोरोना वायरस जी तस्दीक जे लाइ उन जे टेस्ट जा नमूना सिहत जे क़ौमी इदारे ॾांहुं मोकिलिया, जिन मां 3 मुसाफिरनि जा बरतानवी कोरोना वायरस जी टेस्ट मुनफ़ी मौसूल थी, जॾहिं त एबटाबाद सां तालुक रखंदड़ बरतानिया जे मुसाफिर जी टेस्ट रिपोर्ट बिना के नतीजे जे अचण खां पोइ उन जा ॿिया टेस्ट कया विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।